अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसो पिया STV न्यूज़। वली मोहम्मद चाड़ो नज़र हुजूं था मलीर खां मुश्ताक अबुल जे हिन रिपोर्ट ते। नादिन ज़िले काउंसिल मलीर जा केतिरा इलाइक़ा गॾाबिजे यूसी शाह मुरीद रज़ाकाबाद यूसी चंद पाड़ो गघर समेत केतिरा इलाइक़ा सेवरेज जे गंदे पाणी जे वर चढ़ी विया आहिनि ऐं गंदगी सबबि केतिरा ई रहवासी शदीद मुश्किलात शिकार आहिनि। इंतज़ामिया करोड़े रुपयनि जी मशीनरी ऐं हज़ारे मुलाज़िम बावजूदि बि इलाइक़े रज़ाकाबाद शे मेन बाज़ार चौक ऐं ॿियनि इलाइक़नि मां बरसाति खां पहिरीं वहंदड़ सेवरेज जो पाणी बंदि नाहे कराए सघिया ऐं हाल ई पियल बरसातुनि सबबि सूरत हाल वधीक कशीदा थी वई आहे ऐं गंदो पाणी घरनि तोड़े दुकान में काहे पियो आहे। इलाइक़े वासियुनि एडमिनिस्ट्रेटर ज़िले काउंसिल मलीर समेत चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कई आहे त असां जे इलाइक़े मां फौरी तौर ते गंदगी ख़तमु कराए ॾिनी वञे।